बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप बिल्कुल ठीक हूंदा। अल्लाह जो फज़ल करम तव्हां ते हुजे, जिथे भी हुजो ख़ुश ऐं आबाद हुजो, आमीन। अॼु असांजो टॉपिक आहे ज़मीर मुत्तसिल या ज़मीर मुनफ़सिल। ज़मीर मुत्तसिल यानी कि ही ॿई नया नाला आहिनि। किथे ज़मीर मुत्तसिल हुजे या ज़मीर मुनफ़सिल हुजे, सम्झो त ही हिकु ई ज़मीर जा नाला आहिनि। इनसेपरेबल प्रोनाउन, हाणे इंग्लिश में हिनखे छा चइबो आहे? इनसेपरेबल प्रोनाउन, ज़मीर मुत्तसिल या ज़मीर मुनफ़सिल। ठीकु आहे। हाणे हिन जी डेफिनेशन खे था ॾिसूं। उहे ज़मीरी निशानियूं जेकी इस्म, फ़इल ऐं हर्फ़ जर वारनि लफ़्ज़नि सां पुठियां गॾिजी कंहिंजे इस्म, फ़इल ऐं हर्फ़ जर ही उहे ज़मीरी निशानियूं जेके इस्म, फ़इल ऐं हर्फ़ जर वारनि लफ़्ज़नि सां पुठियां गॾिजी ज़मीर ख़ालिस वांगुरु कमु अचनि त उन्हनि खे ज़मीर मुत्तसिल चइबो आहे। हाणे ज़मीरी निशानियूं यानी कि उहे ज़मीर हूंदा जेके इस्म जे पुठियां, फ़इल जे पुठियां ऐं हर्फ़ जर जे पुठियां कमु ईंदा। हाणे गॾिजी ज़मीरी ख़ालिस वांगुरु कमु अचनि था त उन्हनि खे ज़मीर मुत्तसिल चइबो आहे। हाणे असां पढ़ंदासीं अॻे में ही ज़मीरी निशानियूं जॾहिं इस्म जे पोयां थियूं अचनि त कहिड़े तरीक़े सां थियूं कमु कनि, जॾहिं फ़इल जे पोयां थियूं अचनि त कहिड़े तरीक़े सां थियूं कमु कनि, ऐं जॾहिं हर्फ़ जर यानी प्रीपोज़िशन जे पोयां थियूं अचनि त कहिड़े तरीक़े सां इहे कमु कनि थियूं। ठीकु आहे। हाणे तव्हां हिन जो पहिरियां स्क्रीनशॉट वठो, पाण वटि रखो, नोट कयो। हिन खे पंहिंजे नोटबुक ते तव्हांखे तमामु घणो कमु ईंदो। ही जेकॾहिं असां नोट नथा करे रखूं त उहे शयूं असांखे एतिरियूं यादि नथियूं रहनि। इन करे हर शइ जो इंसानु नोटबुक ठाहींदो वञे, उनखे पाण वटि महफ़ूज़ कंदो वञे। ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं, मिसाल ॾेई सम्झाईंदासीं तव्हांखे त इस्म सां पहिरियां छा हुयो? इस्म सां गॾु, पहिरियों इस्म सां गॾु जॾहिं इहे इस्म जे पोयां या इस्म सां गॾु जॾहिं इहे ज़मीरी निशानियूं अचनि थियूं त उहे कहिड़े तरीक़े सां कमु कनि थियूं। हाणे हिकिड़ो हूंदो आहे पुटम। पुटम माना हाणे ही छा हूंदो? ही मीम। हिन जी निशानी कहिड़ी हूंदी? ही मीम हिन जी निशानी हूंदी। यानी पुटम माना मुंहिंजो पुटु। किथे अचे थो मुंहिंजो पुटु, पुटम माना ही जेको मीम आहे इहो छाजो शो खे कंदो? हिते था असां लिखूं, हे मीम छा खे शो कंदो? ही माना मुंहिंजो। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हिनखे असां हिते कयूं था, मीम मुंहिंजो। पुटम माना मीम हिन जो आख़िरि वारो यानी मुंहिंजो पुटु। पुटम कोई चए थो पुटम हेॾां अचु, माना मुंहिंजा पुट तूं हेॾां अचु। पुटम हेॾां अचु यानी मुंहिंजा पुट तूं हेॾां अचु। ठीकु आहे। पुटए यानी हिन जी जेको अल्फ़, हीअ अल्फ़ नंढड़ो ए हूंदो यानी तुंहिंजो पुटु। जस्ट ए मिनट। यानी तुंहिंजो पुटु, पुटए तुंहिंजो पुटु। पुटए ही कमु कयो आहे, माने तुंहिंजे पुट ही कमु कयो आहे। असांजे जेकॾहिं तव्हां ॻोठनि में वेंदव त इहे लफ़्ज़ अञा ताईं इस्तेमालु थींदा आहिनि ऐं इहे ई चयो वेंदो आहे, पुटए ही कमु करे आयो आहे, यानी तुंहिंजो पुटु ही कमु करे आयो आहे। पुट ही टियों आहे, पुट ही
ऐं हीअ तव्हां हिनखे गौर सां ॾिसिजो ऐं यादि कजो। हीअ जेका लास्ट वारी टीचिंग वारी टेस्ट आई आहे उन में हिन मां ई ज़मीर मुतसिल या ज़मीर मुनफ़सिल मां इहे सुवाल आया हुया। पुट ही, हाणे हिन जी माना ही तुंहिंजो पुटु, ही बि छा थींदो, हईअ नूनीअ ही जेको लास्ट वारो आहे यानी तुंहिंजो पुटु। हाणे इहो तव्हां पाण वटि लिखी छॾियो ऐं हुनखे प्रैक्टिस कयो त हीअ ए माना तुंहिंजो, में माना मुंहिंजो, ही माना तुंहिंजो। तुंहिंजो पुटु छा थींदो, तुंहिंजो, तुंहिंजो। ठीकु आहे। हे 3 मिसाल आहिनि। अञा 3 मिसाल आहिनि जेके मां तव्हांखे हिते ई सम्झायां थी। हिनखे हाणे थोरो तव्हां नोट कयो, स्क्रीनशॉट हिन जो वठो। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ आहे पुटो। हाणे टेवाटो, टेवा जो भाउ जेको हूंदो, अव्हां जो पुटु, पुटो माना अव्हां जो पुटु। हिन जो कहिड़ो आहे, वाह, वाह माना अव्हां जो, अव्हां जो। उन खां पोइ नेक्स्ट आहे पुटस। नेक्स्ट आहे असांजो पुटस, पुटस, पुटस हिन जो पुटु, हिन जो पुटु। हिन जो छा आहे, सीन। हे सीन हिन जो छा ज़ाहिर कंदो, यानी हिन जो पुटु। ठीकु आहे, हिन जो। उन खां पोइ नेक्स्ट आहे पुटनि। पुटनि, पुटनि माना उन्हनि जो पुटु। उन्हनि जो पुटु। हिन में निशानी कहिड़ी ॾिठी वेंदी, नून जेको ही लास्ट वारो आहे, उन्हनि जो, उन्हनि जो। ठीकु आहे। हाणे हीअ हुया ज़मीर मुतसिल या ज़मीर मुनफ़सिल जा कुझु मिसाल कि असां इस्म सां, जॾहिं इस्म जे पोयां ही ज़मीरी निशानियूं अचनि थियूं त हे कहिड़े तरीक़े सां इनखे असां ठाहे या लिखी सघूं था। उन खां पोइ छा हुयो, फ़ेल हुयो, हरफ़ जरो। उन खां पोइ नेक्स्ट असां जेको ॾिसंदासीं, इहे ज़मीरी निशानियूं जॾहिं फ़ेल जे पोयां अचनि थियूं त इनखे कहिड़े तरीक़े सां असां ठाहे सघूं था, लिखी सघूं था। ठीकु आहे। आई होप तव्हांखे हीअ सम्झ में अची वियो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं वीडियो में। टिल देन, अल्लाह हाफ़िज़।